छोकिरियूं शादीअ खां अॻु पंहिंजी सिहत ऐं ख़ूबसूरतीअ जे लाइ छा छा नाहिन कंदियूं, पर शादीअ खां पोइ मिलंदड़ ख़ुशियुनि, ज़िम्मेवारियुनि ऐं ॿियनि मसइलनि में गुम थी वञनि थियूं ऐं पंहिंजी सिहत खां वधीक ॿियनि जी सिहत जो ख़्यालु कंदियूं आहिनि। जंहिंजे करे केतिरियूं ई छोकिरियूं शादीअ खां पोइ थोरे ई अरसे में बखील, ऐसाबी कमज़ोरी, ब्लड प्रेशर, जोड़नि जे सूर ऐं ॿियनि मसइलनि जो शिकार बणिजी वेंदियूं आहिनि। जेकॾहिं छोकिरियुनि खे कुझु आम खुराकुनि बाबति थोरी घणी ॼाण हुजे त उहे पंहिंजी शादीशुदा ज़िंदगी सिहत ऐं ख़ुशगवार अहसासनि सां गॾु गुज़ारे सघनि थियूं। ख़ासि करे छोकिरियुनि खे शादी खां पोइ वज़न वधण जो मसइलो आम थी वेंदो आहे, जंहिंजे करे उन्हनि जी सिहत ते बेअसर पवंदा आहिनि। असां अॼु हिते अहिड़ा टोटका आंदा आहिनि जंहिंजी मदद सां छोकिरियूं शादी खां पोइ पंहिंजे वज़न खे बेज़ाब्ते में रखी सघनि थियूं। सभ खां पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त छोकिरियुनि खे शादीअ खां अॻु पंहिंजी रत जो मिक़दार चेक कराइणु घुर्जे, छो त शादीअ खां पोइ उन्हनि में रत जी खोट जो मसइलो घणो थी वेंदो आहे। उन करे छोकिरियुनि खे घुर्जे त शादी खां पोइ चकुंदर जी सब्जी, गोश्त ऐं सायूं भाॼियूं घणे मिक़दार में इस्तेमालु कनि। शादी खां पोइ छोकिरियुनि खे घुर्जे त दावत तोड़े घर में बोतलूं पीअण खां पासो कनि। सिहत खां सवाइ बोतलुनि में ॿ अहिड़ियूं शयूं बि हूंदियूं आहिनि जेके बेऔलादीअ वारे मसइले जो सबबु बणिबियूं आहिनि। घणे क़दुरु छोकिरियूं शादीअ खां पोइ माहौल ऐं हालतुनि में तब्दीलीअ जे करे बेचैनी, घबराहट ऐं चिड़ वारी तबियत जो शिकार बणिजी वेंदियूं आहिनि, जंहिंजो ओमेगा 3 बहितरीन इलाज आहे जेको दिलि खे राहत ॾिए थो। ओमेगा 3 हासिल करण जे लाइ हफ़्ते में हिकु भेरो मच्छी या 2-3 अखरोट या वरी रोज़ जे बुनियादनि ते इल्सीअ जो ॿिज खाइणु घुर्जे, जिन में मौजूदु फैटी एसिड्स एस्ट्रोजन लेवल खे वधाईंदा आहिनि। छोकिरियुनि खे घुर्जे त मुड़ुस जा पैसा कपिड़नि, सोन या फैशन ऐं बाज़ारू खाधो घुराइण ते ख़र्च करण खां बहितर आहे त छोकिरियूं पंहिंजी सिहत ते ख़र्च कनि, जीअं उहे सुठी सिहत सां गॾु सुठी घरवारी ऐं सुठी माउ बि बणिजी सघनि। शादी खां फौरी तौर ते पोइ डॉक्टर जे मशवरे खां सवाइ कंहिं बि एंटीबायोटिक दवा जो इस्तेमालु न कयो वञे। छोकिरियुनि खे शादी खां पोइ ग्रीन टी जो इस्तेमालु वधाइणु घुर्जे। जेकॾहिं पैसनि जी बचत बि करणी आहे त राति जे वक़्त में दालचीनी ऐं लीमीअ जो काढ़े ज़रूर ठाहे पीअनि। शादीशुदा जोड़नि खे राति जो सुम्हण वक़्तु पाणी पीअण खां पासो करणु घुर्जे ऐं पाणीअ जी जाइ ते हल्को गरम खीर पीअजे त बहितर आहे। शादी खां पोइ छोकिरियुनि खे ख़ुश्क मेवा जहिड़ोक अखरोट, इंजीर या नारियल खाइणु घुर्जनि, जेके सस्ता बि हूंदा आहिनि ऐं औरतुनि जे लाइ फ़ाइदेमंद पिणु आहिनि। शादी खां पोइ औरतुनि में कैंसर जहिड़ो मर्ज़ पैदा थियण जी शरह में वाधि थी वेंदी आहे, जंहिंखां बचण जे लाइ टमाटनि ऐं हेड जो इस्तेमालु कयो वञे। शादी खां पोइ छोकिरियुनि खे हिकु कोप हल्के गरम खीर में चमचे जो 1/4 हिसो हेड विझी इस्तेमालु ज़रूर करणु घुर्जे। नई शादीशुदा छोकिरियुनि जे लाइ आइसक्रीम खां वधीक कारो चॉकलेट फ़ाइदेमंद हूंदो आहे। माहिरनि जो चवणु आहे त चॉकलेट में PEA केमिकल हुजे थो, जेको कावड़ ऐं ज़हनी दबाव खे घटाइण जो सबबु बणिबो आहे ऐं मुहबत जा जज़्बा वधाईंदो आहे। हूअं त हर सब्जी पंहिंजो मटु पाण हूंदी आहे, पर शादी खां पोइ छोकिरियुनि खे घुर्जे त कमज़ोरी, थकावट ऐं सुस्तीअ खां बचण लाइ शिमला मिर्च, सावा धाणा, चकुंदर ऐं खुंभियुनि जो इस्तेमालु कयो वञे। लाहौरी गजर ज़ाइके सां गॾु हिकु सिहतमंद सब्जी पिणु आहे। चयो वेंदो आहे त जेके औरतूं लाहौरी गजर खाईंदियूं आहिनि उन्हनि खे जाड़ा ॿार पैदा थियण जा इम्कान वधी वेंदा आहिनि। शादी खां पोइ छोकिरियुनि खे फुल्ला खाइणु घुर्जनि। शादीशुदा छोकिरियुनि खे सुम्हण वक़्तु चांहि न पीअणु घुर्जे, उन जी जाइ ते थोरी कॉफ़ी पी सघिजे थी। शादीशुदा छोकिरीअ लाइ ताज़ी जिलेबी ऐं खीर दवा तौरु कमु कंदा आहिनि। हफ़्ते में 3 भेरा जिलेबीअ वारो खीर खाइण सां जिन्सी मसइला बि पैदा नाहिनि थींदा। शादी खां पोइ छोकिरियुनि खे नेराने थूम खाइणु घुर्जे, जंहिंजे करे रत जो वहकिरो या रत जो दौरो बहितर रहंदो आहे, ऐं राति जो सुंड खाइणु घुर्जे, जंहिंसां हार्मोन बरक़रार रहंदा आहिनि। कुझु छोकिरियूं शादी जे थोरे ई सालनि खां पोइ लापरवाह थी वेंदियूं आहिनि, या औरतूं जेके माउ बणिजण जूं ख़्वाहिशमंद हुजनि उन्हनि खे पाइनएप्पल, स्ट्रॉबेरी, हिंदाणो, केला ऐं नारंगियूं ज़रूर खाइणु घुर्जनि। माउ बणिजण जी ख़्वाहिशमंद छोकिरियुनि खे घुर्जे त शादी खां पोइ फौरी तौर ते कद्दूअ जो ॿिज इस्तेमालु कयो वञे। नासपेती खे औरतुनि जो दोस्त सम्झियो वेंदो आहे। नासपेती जे इस्तेमाल सां औरतुनि जो जिस्म मज़बूत रहंदो आहे ऐं जिन्सी ताक़त बहाल रहंदी आहे।